Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सलाम रमज़ान नशियात में हमेशा जीअं मां जी मेज़बान शाज़िया करीम अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। उम्मीद कयां थी तमाम बिल्कुल ठीक ठाक हूंदो, खैरियत सां हूंदो, पंहिंजनि सां गॾु हूंदो। ऐं यकीनन हीउ जेको महीनो आहे उहो बरकतुनि वारो आहे, रहमतुनि वारो आहे ऐं महिमान आहे। ॾिसो ॿियो रोज़ो थी वियो ऐं ख़बर ई न पई ईअं टियों थी वेंदो, चोथों थी वेंदो ऐं बिलाख़िर हीउ महीनो पंहिंजे पुॼाणी ताईं पहुची वेंदो। त हीउ महीनो महिमान आहे। हिन महिमान महीने में जेतिरियूं नेकियूं करे सघो था कयो, छो त हिन महीने में जेका नंढड़ी असांजी नेकी हूंदी आहे उनजो बि असांखे तमामु घणो अजर मिलंदो आहे। ऐं हिन महीने में जेका रूटीन आहे इंसान जी, त कल्ह बि असां रोज़े जे फज़ीलत जे हवाले सां ॻाल्हायो ऐं इंसान जे ट्रेनिंग जे हवाले सां ॻाल्हायो त दर हक़ीक़त हे पूरे साल में उहो महीनो आहे जंहिंमें इंसान जी ट्रेनिंग थींदी आहे। वधीक असां हिन ते तफ़सीलन ॻाल्हाईंदासीं ऐं रोशनी बि विझंदासीं, पर सभ खां पहिरियों मां चाहींदसि नज़र विझे उन्हनि कंपनीज़ से जिन जो सहकार आहे हिन नशियात खे अॻिते वधाइण में। ऐं सभ खां पहिरियों छो त इफ़्तारी जो जेको वक़्तु आहे उहो बि वेझो अचण वारो आहे। सहरी हुजे या इफ़्तारी हुजे, असांखे कंहिं न कंहिं सुठे ऐं बहितरीन मशरूब जी ज़रूरत हूंदी आहे। त जामे शीरी, सभ खां पहिरियों जामे शीरी वारनि जो ज़िक्र कंदासीं। जामे शीरी जो तमामु बहितरीन मशरूब आहे, सालनि खां वठी असांजे घरनि में इस्तेमालु थिए पियो। हाणे त वरी फोटे जो फ्लेवर बि अची वियो आहे। अव्हांखे ख़बर आहे त सहरी में जेकॾहिं फोटे जो इस्तेमालु कयो वञे त पोइ सॼो ॾींहुं उन बि नाहे लॻंदी। त थोराइत आहियूं करशी जामे शीरी वारनि जा, जिन जो सहकार अॼोके प्रोग्राम खे अॻिते वधाइण में असांखे हासिलु आहे। उनखां पोइ ओलपर्स क्रीम वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइत आहियूं। ऐं चाट हुजे या को बि बहितरीन ताम हुजे, अॼुकल्ह त कुकड़ में बि क्रीम जो इस्तेमालु थिए थो, त क्रीम सां जेके तयारु करदा डिशिज़ आहिनि उन्हनि में अव्हां ओलपर्स जी क्रीम इस्तेमालु करे सघो था। उनखां पोइ सहकार आहे टेलीनो 4G वारनि जो। ऐं इंटरनेट खां बिना त अॼुकल्ह ज़िंदगी ॾियण पूरी आहे। कुझु बि हुजे, इंटरनेट जी ज़रूरत असांखे बहरहाल ज़िंदगीअ में आहे। ऐं 4G स्पीड हुजे त पोइ अञा छा खपे, दुनिया सां कुझु लम्हनि में, कुझु सेकेंड्स में असां कनेक्ट थी सघूं था। त टेलीनो 4G वारनि जे सहकार जा बि तमामु घणा थोराइत आहियूं। ऐं उनखां पोइ वरी डायमंड सुप्रीम फोम वारनि जे सहकार जा थोराइत आहियूं। ऐं यकीनन इहा बि हर घर जी ज़रूरत आहे। वधीक तफ़सीलन केतिरो मां ॻाल्हायां, छो त अॼुकल्ह जेकॾहिं ॾाज बि ॾियणो आहे कंहिं न्याणी खे त उन में बि फोम जो जेको इज़ाफ़ो आहे बहरहाल उहो कयो थो वञे। त थोराइत आहियूं डायमंड सुप्रीम फोम वारनि जा। उनखां पोइ शारजा कुकिंग ऑयल वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइत आहियूं। ऐं कुकिंग ऑयल लाज़िम आहे, पकोड़ा पचंदा आहिनि, समोसा तयारु थींदा आहिनि ऐं रोगनी जेके ताम पचंदा आहिनि त उहे गिह खां बिना त पची नथा सघनि। जेकॾहिं गिह सुठी क्वालिटी जो हुजे त बाक़ी छा खपे। त थोराइत आहियूं शारजा कुकिंग ऑयल वारनि जा। उनखां पोइ एनेक्स होम अप्लायंसिस वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइत आहियूं, जिन जा बहितरीन ग्राइंडर आहिनि, जूसर मशीन्स आहिनि, अवां ज़रूरु इस्तेमालु करे ॾिसजो। उनखां पोइ वरी सोगो वारनि जे सहकार जा बि तमामु घणा थोराइत आहियूं। ऐं सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट वारनि जे सहकार जा बि तमामु घणा थोराइत आहियूं। तमामु बहितरीन चांहि जी पती आहे ऐं नवां रिश्ता जोड़े इन्हनि जो स्लोगन बि आहे। उनखां पोइ फलक बासमती राइस वारनि जे सहकार जा थोराइत आहियूं। ऐं इफ़्तारी में बिरयानी तयारु न थिए ईअं त थी नथो सघे, सो बिरयानी मां पंहिंजे घरनि में तयारु कजो, पर इस्तेमालु कजो फलक बासमती राइस। उनखां पोइ सुपर मोटरसाइकिल वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइत आहियूं। ऐं अॼुकल्ह जे हिन तेज़ रफ़्तार दौर में बाइक उहो वाहिद सहारो आहे जंहिंजे वसीले असां जल्दी पंहिंजी मंज़िल ॾांहुं पहुची सघूं था। ऐं सुपर स्टार वारनि जूं जेके मोटरसाइकिल्स आहिनि उहे तमामु बहितरीन आहिनि, क्वालिटी हुनजी तमामु बहितरीन आहे ऐं जेके उन्हनि जो मटीरियल आहे उहो बेस्ट आहे। उनखां पोइ हबीब ऑयल मिल्स वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइत आहियूं। बेक पॉलर वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइत आहियूं। कोहिनूर चांहि वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइत आहियूं। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइत आहियूं। उनखां पोइ रूह अफ़ज़ा, वरी साॻी मशरूब जी ॻाल्हि थी वई त रूह अफ़ज़ा जो इंतिख़ाब बि अव्हां करे सघो था। उनखां पोइ महिराण स्पाइसिस वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइत आहियूं। ऐं मसाला बि हर घर जी ज़रूरत आहिनि। ऐं को बि सुठो ताम जेकॾहिं पचाइणो आहे त पोइ सुठी कंपनी जे मसालनि जी ज़रूरत हूंदी आहे, तव्हां महिराण स्पाइसिस जो इंतिख़ाब करे सघो था। उनखां पोइ हर्बियन हर्बल फार्मा वारनि जे सहकार जा बि थोराइत आहियूं। प्रोटीन जूस वारनि जे सहकार जा बि थोराइत आहियूं, जेको ॿारनि जे लाइ ऐं वॾनि जे लाइ तमामु बहितरीनु आहे।
उन खां पोइ फास्टर मोबाइल एसेसरीज़ वारनि जे सहकार जा बि तमामु घणा थोराइता आहियूं ऐं इस्पगुल छो त बदहज़मी बि घणी थी पवंदी आहे जॾहिं खाधो इफ़्तारी जो वक़्तु ईंदो आहे इफ़्तारी खां पोइ मानी ते हर कोई टुटंदो आहे ऐं जाम शयूं खाई छॾींदो आहे त इस्पगुल जो जेकॾहिं इस्तेमालु कयो वञे त उहो बहितरु हूंदो आहे हाशमी इस्पगुल जो मां इस्तेमालु करे सघूं था उनजे सहकार जा थोराइता बि आहियूं उन खां पोइ मुगलिया निमको ॿार हुजनि या वॾा हुजनि सभिनी जी पसंदि आहे ऐं मूंखे ख़बर आहे छोकिरियुनि जे या असांजे भाइरुनि जे गीदे में हिकिड़ो पैकेट हिकिड़ो साशे ज़रूरु हूंदो आहे निमको जो तव्हां मुगलिया निमको जो इंतिख़ाबु करे सघो था ऐं उनजे सहकार जा थोराइता आहियूं उन खां पोइ इंटर फूड वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं पांडा केमिकल्स वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं फेस फ्रेश वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ईद अचण वारी आहे हर कंहिंखे जेकॾहिं निखार पंहिंजे चहिरे ते आणणो आहे त पोइ अव्हां इस्तेमालु करे सघो था फेस फ्रेश जो उन खां पोइ मीज़ान LED लाइट वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं मलका फूड द टेस्ट ऑफ द क्वीन ऑफ टेस्ट वारनि जे सहकार जा बि तमामु घणा थोराइता आहियूं ऐं सभई जेके प्रोडक्ट्स आहिनि सभई जेके ब्रांड्स आहिनि तमामु बहितरीनु आहिनि हाणे इन खां पोइ पंहिंजी नशियात खे बाक़ाइदा असां अॻिते वधाईंदासीं अॼु कोशिशि कंदासीं त रोज़े जे हवाले सां ॻाल्हाइजे हूअं त हिन पूरे महीने में असांजो जेको सभ खां अहम मुद्दो ऐं अहम मौज़ू आहे उहो रोज़ो ई आहे पर लाज़िम आहे रोज़े जे हवाले सां इलाही शयूं आहिनि सभ खां पहिरियों त जे कल्ह असां पंहिंजे नशियात में ॻाल्हायो त रोज़ो छो ज़रूरी आहे रोज़ो असां छो था रखूं ऐं रोज़े जी जेका अहमियत आहे फज़ीलत आहे उहा छा आहे पर रोज़े जे हवाले सां वरी काफ़ी ग़लति फ़हमियूं बि असांजे ज़हन में हूंदियूं आहिनि त अखियुनि में कजल पातो त रोज़ो टुटी वेंदो जेकॾहिं गोड़ी कई त रोज़ो टुटी वेंदो माना अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि हाणे इहे सही आहिनि या न आहिनि अॼु कोशिशि कंदासीं त असां कुझु इन्हनि ते रोशनी विझूं ऐं हीउ जेको प्रोग्राम आहे मां चाहींदसि अव्हां ध्यान सां ॾिसो रोज़े सां लाॻापियल जेके अहम मामला आहिनि उन्हनि ते कोशिशि कंदासीं त कचहरी कयूं ऐं ॼाण अव्हां सभिनी ताईं पहुचायूं ऐं माहे मुक़दस माहे रमज़ान जे हवाले सां बि ॼाण अव्हां ताईं पहुचायूं त पाण बि ॾिसो ऐं पंहिंजे ॿारनि खे बि भर में विहारे छॾिजो छो त अॼुकल्ह असां पाण त पढ़ूं था पर पंहिंजे ॿारनि खे जेका ईंदड़ जनरेशन आहे उनखे कुझु बि नथा सेखारियूं इवन क़ुरान पाक बि असांजे घर में गिलाफ़नि में बसि पैक थियो पियो आहे पर खोलण जी ऐं पढ़ण जी ज़हमत असां घटि कंदा आहियूं जेकॾहिं पढ़ंदा बि आहियूं त तर्जुमो कोन पढ़ंदा आहियूं त सम्झणु तमामु घणो ज़रूरी आहे हिन मुक़दस किताब खे यकीनन इहो किताबु असां सभिनी जे लाइ तमामु घणो अहम आहे पर उन खां वधीक अहम ॻाल्हि आहे त असां क़ुर पाक खे सम्झूं केतिरो था ऐं पंहिंजे ज़िंदगी में असां क़ुर पाक में जेका ॾिनल वाट आहे उन वाट ते हलूं केतिरो था इहे जेके सभई शयूं आहिनि उहे तमामु घणियूं ज़रूरी आहिनि त सभ खां पहिरियों भली कार चवंदसि मां पंहिंजे पहिरें महिमान खे जंहिंजी MA थियल आहे इस्लामिक स्टडीज़ में ऐं MPhil इस्लामिक कल्चर में उनजी जारी आहे भली कार चऊं था अतीकुर रहमान लाखो साहब खे अस्सलाम वालेकुम सभ खां पहिरियों त वॾा वॾा मुंहिंजा अवां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आया आहियूं ऐं रमज़ान जो मूंखे वाधायूं बि हुजनि ऐं उन खां पोइ व्यूवर्स मूंखे ॿुधाईंदी हलां त नात ख़्वां बि हिन ट्रांसमिशन जो हिन नशियात जो हिसो हूंदा आहिनि त तमामु बहितरीनु आवाज़ जो मालिक ऐं तमामु बहितरीनु सना ख़्वां असां सां गॾु मौजूदु आहे अब्दुल मजीद सूमरो सुल्तानी साहब अस्सलाम वालेकुम अव्हां खे भली कार चऊं था ऐं रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो अव्हां खे बि मुबारक हुजे ऐं व्यूवर्स उन खां पोइ वरी जेका टीं हस्ती आहे उनखे मां महिमान इन करे न चवंदसि छो त हू असांजे हिन घर जो भाती आहे ऐं पोइ रमज़ान में बि असां सां गॾु हुयो हिन रमज़ान में बि इनशा पूरे रमज़ान में असां सां गॾु हूंदा ऐं उनजो जेको अंदाज़ आहे उहो मन खे मोहींदड़ आहे यकीनन अव्हां कल्ह हुनजो अंदाज़ ॿुधो हूंदो बल्कि हूअं बि अव्हां जो मनपसंदि आहे भली कार चऊं था मोहम्मद इस्माइल चांडू साहब के अस्सलाम वालेकुम अव्हां खे भली कार चऊं था लख थोरा अव्हां जा जो अव्हां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आया आहियो पोइ हाणे माइक ॾिसो अव्हां जे भर में पई आहे त मां चाहींदसि त हिन नशात जो बाक़ाइदा आगाज़ अव्हां जे मिठड़े आवाज़ सां ऐं मिठड़ी सना सां कयो वञे बिस्मिल्लाह जेको अलाह जे ॾिने मां ॿुधाइणु चाहियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह कलमो कंदो नसीब मौला आमीन आमीन रब सई कलमे साण ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह कलमो कंदो नसीब मौला ॾिसी जो दौर दरिया जो ओ ॾिसी जो दौर दरिया जो ॾिसी जो दौर दरिया जो ओ ॾिसी जो दौर दरिया जो ओ ॾिसी जो दौर दरिया जो
कई कामिल कंबदाया ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह कलमो कंदो नसीब मौला रब साईं कलमे साणो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह कलमो कंदो नसीब मौला पंजई वक्त नमाज जा ओ पंजई वक्त नमाज जा पंजई वक्त नमाज जा अल्लाह पंजई वक्त नमाज जा अल्लाह पंजई वक्त नमाज जा रब टी गई रोजा रखाए ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह कलमो कंदो नसीब मौला और रब सही कलमे साणो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह कलमो कंदो नसीब मौला अदियों अब्दुल लतीफ चे ओ लालो लाल लतीफ चे अदियों अब्दुल लतीफ चे ओ लालो लाल लतीफ चे ओ मुर्शिद घोट लतीफ चे ओ लालो लाल लतीफ चे रब मदनी मोब मिलाए ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह कलमो कंदो नसीब मौला और रब सही कलमे साणो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह कलमो कंदो नसीब मौला सुभान अल्लाह 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 करे त शल मरण महल कलमो असांजे लबनि ते हुजे कलमो अलाह साईं असांखे नसीब करे छो त या नसीब आहिनि इहे सभई शयूं बहरहाल दुआ घुरायूं त अलाह साईं सभिनी खे पहिरियों त पंहिंजे घर जो दीदार कराए ऐं जेकॾहिं मौत अचे त मौत बरहक आहे पर कलमो शल मालिक असांखे नसीब करे अॼोके प्रोग्राम में अतीक रहमान लाखो साहब बि मौजूदु आहे ऐं कल्ह बि जे त मां कुझु सरसरी हवालो पेश कयो त रोज़े जी फज़ीलत ऐं अहमियत जे हवाले सां ॻाल्हायो रोज़ो छो फ़र्ज़ु आहे असां सभिनी मुस्लमाननि ते कुछ तफ़सीलन कुछ तारीख़ी पस मंज़र में वञी करे वहाँ समझाइंदो प्लीज़ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सब तारीफ़ूं अल्लाह जे लाइ आहिनि जेको तमाम जहाननि जो पालनहार आहे सलातो सलाम उन जे प्यारे रसूल मुकर्रम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेकी तमाम जहान जे लाइ रहमत आहे बणिजी आया तमामु सुठो सुवालु आहे जेकॾहिं असां कंहिं बि शइ जी दलील या मुदल्लिल शइ असां मालूम करणु चाहींदासीं त सभ खां पहिरीं असां इल्हामी किताब ॾे वेंदासीं बिल्कुलु त उते रमज़ान ऐं रोज़े जे मुतालिक़ छा आयो आहे सूरे बकरा सूरे बकरे जी हिकिड़ी आयत में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। इन आयत मुक़द्दसा में अल्लाह तबारक व तआला ॿिनि शयुनि जो बयानु फरमायो आहे। हिकिड़ो त हिन में फरमायो आहे त जेका रोज़ो इबादत आहे इहा पहिरियनि माण्हुनि ते हुई, ऐं उन खां अलावा हिन जी मक़सदियत अल्लाह तबारक व तआला बयानु फरमाई आहे त रोज़ो छो थो रखियो वञे लअल्लकुम तत्तक़ून ताकी तव्हां तक़वा इख़्तियार कयो, परहेज़गार बणिजो। तारीख़ी हैसियत सां रोज़ो जेको आहे इहो सन 2 हिजरी में फ़र्ज़ु थियो, 10 शअबान मुकर्रम ते फ़र्ज़ु थियो ऐं उन खां पोइ रोज़ो रखियो वियो। पर जेकॾहिं असां पोयां ॾिसूं जीअं अल्लाह जे हिन लारीब किताब में आहे त हिन खां पहिरियां बि उम्मतनि ते यानी उम्मत मुहम्मदीअ खां पहिरियां जेके उम्मतूं हुयूं या नबी आहे उन्हनि ते बि रोज़ा क़दीम इबादत आहे। ऐं जेकॾहिं असां
रूमन ॾिसूं त उते बि इहा इबादत हूंदी हुई ऐं सैयदना मूसा अलैहिस्सलाम जेको आहे उहे 40 ॾींहं रोज़ा रखिया ऐं अॼु जी तौरात जे अंदरि बि रोज़े रखंदड़ वारनि जी फज़ीलत बयानु कयल आहे। इन तरीक़े सां अनाजील जे अंदरि इंजील जेका आहे उन में बि ज़िक्र आहे, यानी इल्हामी किताबनि जे अंदरि रोज़े जो ज़िक्र आहे। लेकिन अल्लाह तबारक व ताला उम्मत मुहम्मदीअ खे जंहिं सूरत में रोज़ो अता कयो आहे उहो हिकिड़ी इनफ़िरादियत आहे। उहो उम्मत मुहम्मदिया जो मान आहे, शान आहे, जेको इन अंदाज़ में रोज़ो अता कयो आहे। हिकिड़ी हदीस शरीफ़ कोट कंदुसि, सैयदना जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे ऐं सुनन बेहकी में इमाम बेहकी बिन खे ज़िक्र कयो आहे त ओतियत उम्मती फ़ी शहरी रमदान ख़म्सन, त मुंहिंजी उम्मत खे रसूल सल्लल्लाहु फरमाइनि था त मुंहिंजी उम्मत खे रमज़ान जे महीने में 5 अहिड़ियूं शयूं अता कयूं आहिनि जेकियूं ॿिए कंहिंखे अता न कयूं आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माना 5 तोहफ़ा आहिनि। हा, लम जो त हुन नबीयुन क़बली, मूंखां पहिरीं कंहिं उम्मत खे न अता कयूं आहिनि। और मां पहिरीं जेका शइ आहे उहा हदीस जे अंदरि अचे थी त जॾहिं पहिरीं राति ईंदी आहे रमज़ान मुबारक जी त अल्लाह तबारक व ताला नज़र अल्लाहु इलैहिम, अल्लाह तबारक व ताला उम्मत मुहम्मदिया ते पंहिंजी रहमत जी नज़र फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान और मन नज़रहू, जंहिंखे अल्लाह तबारक व ताला नज़र फरमाईंदो आहे, लम युअज़िबहू, उनखे अज़ाब न ॾींदो आहे। यानी अल्लाह तबारक व ताला ही महीनो असांखे अता कयो रमज़ान मुबारक जो। इन हदीस जे मुताबिक़ अल्लाह तबारक व ताला हिन महीने जी शुरूआत में उम्मत मुहम्मदिया ते रहमत जी नज़र फरमाईंदो आहे ऐं उन्हनि खे ऐं जंहिं ते अल्लाह जी नज़र वेंदी आहे उनखे अज़ाब न थींदो आहे। इहा हिकिड़ी ख़ुसूसियत जेका आहे असांखे हिन रमज़ान मुबारक में ऐं हिन रोज़नि सां गॾु अता कई वई आहे, जेका ॿियनि कंहिं उम्मत खे न मिली आहे। हिकिड़ी ॿी जेका शइ आहे उहा हदीस में चए थी त जेका ख़ुलूफ़ अफ़वाहिहिम अत्यबु इंदल्लाहि मिन रीहिल मिस्की, जॾहिं उम्मत मुहम्मदिया जा बाना रोज़ो रखंदा आहिनि, रोज़ो रखण सां हिकिड़ी वात जे अंदरि हिकिड़ी बू पैदा थींदी आहे, त उन जे मुतालिक़ हदीस जे अंदरि अचे थो त उहा जेका बू हूंदी आहे उहा अल्लाह वटि मुश्क जी ख़ुशबू खां वधीक बहितर हूंदी आहे। सुभान अल्लाह, इहे ख़ुसूसियतूं आहिनि जेके अल्लाह तबारक व ताला, अञा 3 ॿियूं ख़ुसूसियतूं आहिनि जेके अल्लाह तबारक व ताला मुख़्तसर ॿुधाए थो छॾियां। उन्हनि ते मां चाहींदसि असां तफ़सीलन रोशनी विझूं, पर माज़र सां मां ॻाल्हि कटियां थी छो त साही जो वक़्तु आहे। लेकिन कुझु कम हूंदा आहिनि जेके ज़रूरी हूंदा आहिनि त उहे बि करणा आहिनि। ऐं मूंखे ॿुधाईंदी रहियां त हे प्रोग्राम अवां सभिनी जे लाइ पेश कयो पियो वञे करशी जामे शीरीन जे ताउन सां। उन खां अलावा ओलपर स्क्रीन वारनि जो सहकार हासिलु आहे, टेलीनो 4G वारनि जो सहकार हासिलु आहे, डायमंड सुप्रीम फोम वारनि जो सहकार हासिलु आहे, शारजा कुकिंग ऑयल वारनि जो सहकार हासिलु आहे। उन खां अलावा एनेक्स होम अप्लायंसिस जो सहकार हासिलु आहे। सोगो वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। उन खां अलावा फलक बासमती राइस वारनि जे सहकार जा थोराइता आहियूं। सुपरस्टार मोटरसाइकिल वारनि जे सहकार जा थोराइता आहियूं। हबीब ऑयल मिल्स वारनि जे सहकार जा थोराइता आहियूं। बिग पॉलर्स, कोहेनूर, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, रूह अफ़ज़ा, महरान स्पाइसिस, उन खां अलावा हर्बियन हर्बल फार्मा, प्रोटीन जूस, फास्टर मोबाइल एसेसरीज़, हाशमी स्पगोल, उन खां अलावा मुगलिया निमको वारनि जे सहकार जा बि थोराइता आहियूं। इंटर फूड वारनि जो सहकार हिन नशियात खे अॻिते वधाइण में हासिलु आहे। पांडा केमिकल्स वारनि जे सहकार जा थोराइता आहियूं। फेस फ्रेश वारनि जे सहकार जा थोराइता आहियूं। उन खां अलावा मीज़ान LED लाइट ऐं मलका फूड द क्वीन ऑफ टेस्ट वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। ऐं साईं जो वक़्तु आहे, साईं न वधंदासीं। साईं खां पोइ वरी जेके ॿिया तोहफ़ा आहिनि रमज़ान मुबारक जे हिन बाबरकत महीने में मुस्लिम उम्मा जे लाइ, उन ते ॻाल्हाईंदासीं। वधूं था मुख़्तसिर साही ॾांहुं। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan.
Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. जी व्यूवर सलाम सिंध में मुख्तसर सलाम रमज़ान शायद सलाम सिंध कंदे कंदे हाणो ज़हन ते सलाम सिंध बहरहाल सिंध के भी सलाम आहे सलाम रमज़ान नशियात में अवां सभिनी खे हिकु भेरो ॿीहर भली कार चवां थी साई ते वञण खां पहिरियों असांजी जेका गुफ़्तगू हले पई उनखे असां अॻिते वधाईंदासीं पर असां तमामु घणा भागवंद आहियूं ऐं नसीबनि वारा आहियूं छो जो असांजे अंगण ते महिमान माशाल्लाह ईंदा रहंदा आहिनि ऐं उन्हनि जी असां आजियां कंदा आहियूं त हिकु नए महिमान असांखे जॉइन कयो आहे उन्हनि खे असां भली कार चवंदासीं माशाल्लाह सां साईं जन जो जेको तालुक़ु आहे उहो आहे जमायत इस्लामी सां ऐं MPA जी हिन महिल कुर्सीअ ते फ़ाइज़ आहिनि भली कार चऊं था मोहतरम अब्दुल रशीद साहब खे अस्सलाम वालेकुम अव्हांखे भली कार चऊं था ऐं वॾा वॾा मुंहिंजा जो मां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आया आहियो ऐं साई ते वञण खां पहिरियों जेका कचहरी हले पई उनखे बि असां थोरी देरि में अॻिते वधाईंदासीं पर असां हिन नशियात में हिकु ॿी मानायती हस्ती मौजूदु आहे इस्माइल साहिबु त मौजूदु आहे ई आहे पर अब्दुल मजीद साहिबु बि मौजूदु आहे त मां चाहींदसि अव्हां जे पुरसहर आवाज़ में सनाख्वानी थी वञे उन खां पोइ वरी असां बाक़ाइदा ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं बिस्मिल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मां चुप तभी तो आया मां चुप तभी तो आया दरबारे मुस्तफा में अकड़िल साथो गालाया अकड़िल साथो गालाया दरबारे मुस्तफा में मां चुप तभी तो आया मानात तो बड़ा प्यो नात था बुधल प्यार मानात तो बड़ा प्यो नात था बुधल प्यार हीराज अज खुलियो ही राज अज खुलियो दरबारे मुस्तफा में मां चुप तब
दरबारे मुस्तफा में अकड़िल साथो गालाया दरबारे मुस्तफा में मुझे मरण का पोए पूछे त कोई चे जो मुझे मरण का पोए पूछे त कोई चे जो नात था पढ़ल प्याऊ नात था पढ़ल प्या दरबार मुस्तफा में हूँ नात था पढ़ल प्यार दरबार मुस्तफा में खुशबू अदीब तुझी नातुल मथी अचे पई खुशबू अदीब तुझी नातुल मथी अचे पई एक भेरो छा वे तू एक भेरो छा वे तू दरबार मुस्तफा में मां चुप तभी तो आया दरबार मुस्तफा में अखड़िल साथो गालाया दरबार मुस्तफा में सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं उहे बि अलाह साईं त दिलनि जे हर राज़ खां वाक़िफ़ु आहे पर वरी बि हुनखे पसंदि आहे त असां जॾहिं इज़हार कंदा आहियूं पंहिंजी कंहिं तकलीफ़ जो पंहिंजे कंहिं ख़ुशीअ जो त अलाह साईं खे इंसान जी उहा अदा ॾाढी पसंदि आहे त अलाह साईं सां शेयर कंदा कयो अलाह साईं सां वंडींदा कयो अलाह साईं खां घुरंदा कयो अलाह साईं खे घुरणु ॾाढो पसंदि आहे बहरहाल ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं मोहतरम अब्दुल रशीद साहब हिन प्रोग्राम में मौजूद आहे सर जमात इस्लामी से माशाल्लाह आपकी वाबस्तगी MPA हैं आजकल आप तो कौन सी सरगर्मियाँ हैं जिनमें आजकल आप मसरूफ़ हैं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सबसे पहले तो रमज़ानुल मुबारक की इस ट्रांसमिशन के ज़रिए पूरे सिंध की आवाम को रमज़ान की मुबारकबाद भी और दुआओं की दरख्वास्त भी कि अल्लाह ताला हम सबको इसकी रहमतें मग़फ़रतें समेटने की तौफ़ीक़ अता फ़रमाए। जमात इस्लामी से वाबस्तगी है और सिंध के कदीम इलाके लियारी से रिहायशी ताल्लुक़ है। वहीं इब्तदाई तालीम भी हासिल की, वहीं अमली ज़िंदगी में भी और फिर सियासत के लिए भी जद्दोजहद जमात इस्लामी के प्लेटफॉर्म से शुरू की और अल्हम्दुलिल्लाह इस इंतखाबात में 40 साल का आप कह लें सहर तोड़कर जीत कर आया हूँ। जीत कर आए माशाल्लाह। 2-3 एक्टिविटीज़ इस वक्त चल रही हैं बहैसियत मेंबर सूबाई असम्बली
ठीक। तो बहुत सारी जो कमेटीज़ हैं उसके अंदर इस वक्त वर्किंग चल रही कानून साजी पर और बाकी मामला से मुतालिक, और पब्लिक नुमाइंदे के जिस तरह लोगों की ज़रूरियात होती हैं उसमें इन्वॉल्व रहता हूँ। लेकिन जमात इस्लामी के अपने प्लेटफॉर्म से भी जो है वो खिदमत खल्क का एक पूरा प्लेटफॉर्म है अल खिदमत के नाम से, जिसमें यतीम बच्चों की कफ़ालत से लेकर के ख़वातीन ज़रूरतमंदों के लिए इंडस्ट्रियल होम वगैरह, 5 इंडस्ट्रियल होम इस वक्त मैं लियारी में ख़ुद बराह रास्त चला रहा हूँ। और 370 बच्चे हैं इस वक्त जो लियारी में अल खिदमत के ऑर्फन प्रोजेक्ट से स्पॉन्सर हैं, और उनको 3500 रुपये माहाना मुशायरा देते हैं। फिर उनकी ट्रेनिंग्स और बाकी ज़रूरियात, मेडिकल सेंटर्स चला रहे हैं हम 5 अल खिदमत के ही लियारी में। सही। पीने के साफ पानी का एक बहुत इशू है, पानी लियारी के में प्लांट एक तो सीवरेज का बड़ा इशू था, दूसरा पीने का पानी। तो हमने अपनी मदद आप इस चीज़ को शुरू किया। सीवरेज के मसाइल भी अब सिंध गवर्नमेंट के ताउन से हमने हल करना शुरू कर दिए हैं। चलें, बहुत खूब। और पीने के साफ पानी पे अल खिदमत का अपना एक मिनरल वाटर प्लांट का एक पूरा सिलसिला है, इंटीरियर में भी शहर में भी। इस वक्त 5 प्लांट हमारे मौजूद हैं और 2 इस वक्त चल रहे हैं, काम हो रहा है उसके ऊपर। तो यही एक्टिविटीज़ होती हैं, इन्हीं के साथ सुबह और शाम हो जाती है। सही। तो रमज़ान में कुछ खास एक्टिविटीज़, क्योंकि रमज़ान में हर इंसान की लाइफ थोड़ी चेंज हो जाती है, मेरे ख्याल से बहुत हद तक चेंज हो जाती है। तो रमज़ान में क्या एक्टिविटीज़ होती असल में बस ये है कि जी रमज़ान में तो हम सब की कोशिश और ख्वाहिश होती है कि आम दिनों में आदमी गफलत में भी हो तो थोड़ा सा वक्त निकाल कर कुर्ब इलाही बढ़ा ले। बिल्कुल सही कहा। तो ये बात ठीक है कि रहमतें, मग़फ़िरतें, अल्लाह ताला की नेमतें बहुत कुछ मौजूद होती हैं, तो उसी हिसाब से आदमी अपनी रूटीन को भी सेट करता है। लेकिन जमात इस्लामी से वाबस्तगी की वजह से हमारी रूटीन अमूमन इसी तरह की ही रहती है। मतलब आम लाइफ में भी, आम दिनों में भी आपकी यही बस यही सारा सिलसिला चलता रहता है। रमज़ान में मौक़े ज़्यादा मुयस्सर आते हैं क्योंकि लोगों में जज्बा होता है। बिल्कुल। तो लोगों को मुनज़्ज़म करना, अकोमोडेट करना और उनको साथ लेके चलना। बल्कि मेरे ख्याल से रमज़ान में लोग समझते भी बात को ज़्यादा जल्दी, उसकी एक अपनी उल्फत होती है। सही कहा आपने। तो बाकी ये जो महीना है वो रहमतों का भी है, बरकतों का भी है। सबसे बड़ी बात कि सब्र और शुक्र का महीना है, कि कम में भी हम शुक्र अदा करते हैं और रोज़े की हालत में होते हैं, चाहे कितनी भी तकलीफ़ क्यों ना हो, शुक्र भी अदा करते हैं और सब्र भी रखते हैं। तो मज़ीद हम बातचीत के सिलसिले को आगे बढ़ाएंगे, पर व्यूवर्स वक्त आहे हिते मुख़्तसिर ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वरी ॿीहर अव्हांखे जॉइन कंदासीं ऐं वधीक पंहिंजे मौज़ूज़ महिमाननि सां असां कचहरी कंदासीं। ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जी व्यूवर, सलाम रमज़ान नशियात में मुख़्तसिर ब्रेक खां पोइ वरी अवां सभिनी खे भली कार चवां थी। इन प्रोग्राम खे अवां ताईं पहुचाइण में जेके सहकारी कंपनीज़ आहिनि उन्हनि जो ज़िक्र कंदी हलां। करशी जामे शीरी वारनि जो सहकार हासिल आहे, ऑलपर्स क्रीम, टेलीनो 4G, डायमंड सुप्रीम फोम, शारजा कुकिंग ऑयल, एनेक्स होम अप्लायंसेस, सोगो, सुरहान टी, सुरहान प्रीमियम गोल्ड डस्ट, नवा रिश्ता जोड़े, फलक बासमती, सुपरस्टार मोटरसाइकिल, हबीब ऑयल मिल्स, बिग पॉलर, कोहिनूर टी, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, रूह अफ़ज़ा, मेहरान स्पाइसेस, हर्बियन हर्बल फार्मा, प्रोटीन जूस, फास्टर मोबाइल एसेसरीज, उनके अलावा हाशमी स्पगुल, मुगलिया निमको, इंटर फूड,
पांडा केमिकल, फेस फ्रेश, मीज़ान, LED लाइट ऐं मलका फूड वारनि जे सहकार जा तमामु घणा तौराइता आहियूं जिन जो सहकार हिन नशियात खे अॻिते वधाइण में असांखे हासिलु आहे। ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं छो त हाणे वक़्तु तमामु घटि रहिजी वियो आहे ऐं कुझु ई लम्हनि खां पोइ इफ़्तारी जो वक़्तु बि वेझो अची वियो आहे। त अतीक साहब माज़ सां ॻाल्हि रहिजी वई अध में त अव्हां ज़िक्र कयो त हिन माह मुक़दस में 5 ख़ासि तोहफ़ा या इनाम मुस्लिम उम्मा जे लाइ हूंदा आहिनि जिन मां ॿिनि जो अव्हां ज़िक्र कयो। जी जी 3 अञा रहिजी विया। मां चाहींदुसि जेकॾहिं सरसरी उन्हनि ते रोशनी विझो। बिल्कुलु 3 उन मां जेका टी शइ आहे त इन्नल मलाइकत तस्तग़फिरु लहुम, त उम्मत मुहम्मदिया जे लाइ हिन माह मुक़दस में मलाइका इस्तिग़फ़ार कंदा रहंदा आहिनि फ़ी कुल्लि यौमिन व लैलतिन, हर ॾींहुं राति में। यानी इहो अल्लाह तबारक व ताला असांखे हिकु वॾो हिकिड़ो ख़ुसूसी इनाम अता कयो आहे। ऐं टी जेके आहे उहा आहे त अल्लाह तबारक व ताला हुकुम फ़रमाईंदो आहे जन्नत खे त मुंहिंजे बाननि जे लाइ सिंगारजी वञ। इहा बि अल्लाह तबारक व ताला हिन माह मुक़दस में उम्मत मुहम्मदी खे ख़ुसूसियत नसीब फ़रमाई आहे। ऐं जेका 5 आहे जेका ख़ुसूसियत अल्लाह तबारक व ताला अता कई आहे त जॾहिं रमज़ान जो आख़िर ईंदो आहे त अल्लाह तबारक व ताला तमामु उम्मत मुहम्मदिया खे बख़्शे छॾींदो आहे, उन्हनि जी बख़्शिश करे छॾींदो आहे। त इहे 5 इनाम ऐं इकराम आहिनि। थोरी आउं हिन में ॻाल्हि बि इहा एड कंदुसि त जीअं शुरू में हक़ीक़त रोज़ो छा आहे हक़ीक़त, त जेकॾहिं इंसान रोज़े खे चङी तरीक़े सां पढ़े ऐं उनजो मुतालो करे त ॻाल्हि इहा साम्हूं अचे थी त हीअ अल्लाह तबारक व ताला सां मुहबत जो इज़हार आहे। सुभान अल्लाह। उन जी वजह इहा आहे त हिकिड़ी रिवायत जे अंदरि अचे थो त जेकॾहिं को कंहिं सां मुहबत करणु चाहींदो आहे त उहो उन जे अख़लाक़नि में मुतसिफ़ थी वेंदो आहे। जॾहिं शागिर्द पंहिंजे उस्ताद सां मुहबत कंदो आहे त उन जेके अख़लाक़ हूंदा आहिनि, जेके अतवार हूंदा आहिनि, उहे उन में असांखे ॾिसणु नज़र ईंदा आहिनि उन उस्ताद जा। त अल्लाह तबारक व ताला जी हिकिड़ी जेका ख़ुसूसियत आहे, अल्लाह तबारक व ताला सिफ़त चइजे, अल्लाह ताला जी सिफ़त आहे उहा आहे खाइण पीअण खां अल्लाह तबारक व ताला मुस्तग़नी आहिनि। त जॾहिं माण्हू इहा सिफ़त इख़्तियार कंदो आहे त अल्लाह तबारक व ताला सां मुहबत जो इज़हार कंदो आहे। त इहो रोज़ो मुहबत जो इज़हार आहे ऐं इहो मुहबत जो इज़हार करण जो असांखे मौक़ो ई महीनो मिले थो। इन जे करे असांखे मुहबत आहे त मतिलबु बांग ईंदी त रोज़ो बंदि कंदासीं, उन खां पोइ इंतज़ारु हूंदो जेसिताईं बांग न ईंदी तेसिताईं असां कुझु खाईंदासीं न पीअंदासीं। त इहो हिकिड़े हुकुम जी ॾिसूं न अकुल आहे त हिकिड़ी अकुल जे हिसाब सां माण्हू कुझु सवाल कंदा आहिनि त हिकिड़ी बहस बि हिकिड़ी छिड़ी वेंदी आहे त अकुल जे हिसाब सां हिकिड़े वक़्त खां हिकिड़े वक़्त ताईं सिर्फ़ु खाइण पीअण खां रुकजणु इन जी माना छा आहे, मक़सदियत छा आहे? त इहो मक़सदु अल्लाह तबारक व ताला जे औसाफ़ सां मुतसिफ़ थियणु आहे। जॾहिं अल्लाह तबारक व ताला जे औसाफ़ सां मुतसिफ़ असां थींदासीं त केॾियूं बरकतूं हासिलु थींदियूं। उन खां अलावा जेका क़ुरान जी आयत पेश कई लअल्लकुम तत्तक़ून, परहेज़गारी, ही वॾो हिकिड़ो मौज़ू आहे जंहिंजा खोड़ सारा पहलू आहिनि। उन मां हिकिड़ो मेन इहो पहलू आहे त अल्लाह सां मुहबत। जेके माण्हू रोज़ो नथा रखनि ऐं ॼाणी वाणी छॾींदा उन्हनि जो हिकिड़ो फ़िक़ही हुकुम शरई हुकुम त ॿियो आहे, पर सभ खां वॾो इहो आहे त अल्लाह तबारक व ताला सां मुहबत सम्झ नथा कनि। सुभान अल्लाह। तमामु सुठी मां ॻाल्हि कई ऐं वाक़ई ही मोहब्बत जो इज़हार जो महीनो आहे। सर आप बताइए कुछ बचपन में जाते हैं, बचपन में क्या एहतमाम होता था सहरी और इफ्तारी में? बचपन तो जाहिर सी बात है कि एक यादगार दौर होता है जब आदमी तभी तो मैंने कहा कि जरा बचपन को ताज़ा करते हैं। तो बस उसमें अमूमन 2-3 चीज़ें ऐसी हैं जो इस वक्त महसूस नहीं होती। सहरी के दौरान सहरी जगाने वाले गलियों में आते थे। सुभान अल्लाह, वो क्या मनाजिर थे। तो वो बहरहाल उसकी कमी अब बहरहाल महसूस हुई है और शायद उसका शेयर मुंतकिल हो गया मीडिया चैनल्स की तरफ कि अब रात भर ट्रांसमिशन चलती हैं सहरी और इसकी। बहरहाल यानी ये कुछ चीज़ें ऐसी हैं कि जी रोज़ों का इंतज़ार होता था बचपन में, और फिर वो तरावियों के अंदर शिरकत के बाद फिर फजर में अजान होते ही मस्जिद पहुंच जाना और फिर नमाज के बाद खेल कूद का एक पूरा प्रोग्राम। तो वो बचपन के दौर की तो बात ही कुछ अनोखी है। आजकल तो ये होता है कि सारी रात जागते हैं, रोज़ा रखने के बाद एसी वाले कमरे में सो जाते हैं, सहरी उसके बाद इफ्तारी में उठते हैं और फिर रोज़ा इफ्तार किया, फिर जागना शुरू, फिर सुबह का इंतज़ार किया, रोज़ा रखा, फिर सो गए। इसमें मेरा ख्याल है कि रमज़ान का फ़ायदा उठाते हुए बचपन के दौर के लोग हों, नौजवानी में हों या बुढ़ापे में हों,
यानी ये असल में अल्लाह ताला की तरफ से एक नेमत है। बेशक, इसमें कोई और शक नहीं। इंसान की बहुत सारी सफ़ात में जो सबसे अजमत वाली बुलंद सफ़ात है वो तकवा है। बेशक, यानी इस रोज़े का मकसद ही है कि परहेज़गारी पैदा हो। दूसरी चीज़ जो हमें बहरहाल इससे यानी शऊरी तौर पर समझते हुए इसका इस्तेमाल करना चाहिए, जिस तरह आइन और अमल दरामद का ताल्लुक़ है, इसी तरह कुरान और रमज़ान का ताल्लुक़ है। यानी बेशक। शहर रमज़ान उन्ज़िला फ़ीहिल कुरान हुदल लिन्नास वल फ़ुरक़ान, ये कुरान मजीद की आयत है कि ये कुरान के महीने में रमज़ान के को महीने जो में कुरान नाज़िल नाजिल हुआ। किया गया, और ये हिदायत है इंसानों के लिए, और वो हिदायत जो बातिल और हक़ को अलग अलग करके दिखा दे। तो मेरा ख़्याल है कि ये असल में हमारे रवैयों में वो जज्बात पैदा करने के लिए है कि जो कुरान उसूल के तौर पर बयान किया गया है। और जो हलाल चीज़ों को हम तर्क करते हैं, सही, बहुत सारी चीज़ें हमारी ज़िंदगी में गैर शऊरी तौर पर दाखिल हो जाती हैं माहौल की वजह से, लेकिन ये एक ऐसी इबादत है जो चीज़ों से रोकना शुरू करती है, और 30-29 दिन के बाद आदमी उन आदात को इख्तियार कर लेता है और उन आदात को तर्क कर देता है जो उसकी ज़िंदगी की ज़रूरत नहीं होती, बिल्कुल सही और उन कहा। चीज़ों को इख्तियार कर लेता है जो ज़िंदगी की ड्राइविंग फोर्स बन जाती हैं। सही, तो मेरा ख्याल है कि शऊरी तौर पर इसको इख्तियार किया जाए तो इंडिविजुअल को भी फ़ायदा होगा और मजमूई तौर पर जो माशरती निखार है वो भी सामने आएगा। मेरे ख्याल से कि एक मुंतशिर इंसान को कंपोज करने का नाम रमज़ान, बिल्कुल जी, बिल्कुल कि जी। आपके ख्यालात मुंतशिर होते हैं। आप, क्योंकि हम इंसान हैं, हम ये नहीं कहते कि हम गुनाह नहीं करते, हर इंसान कहीं ना कहीं गुनाह करता है, मगर रमज़ान के महीने में जब रोज़े की हालत में होता है तो वो डरता है हर चीज़ से कि नहीं, मेरा रब मुझसे खफा हो जाएगा, मुझे ये भी नहीं करना कि मैं इबादत कर रहा हूँ, मैं रोज़े की हालत में हूँ। तो लाजिम है कि इससे बड़ा खूबसूरत महीना असल तो में ये हो ही नहीं सकता। इश्क और खौफ दोनों पैदा करता है। यानी बेशक, सही इसका कहा खौफ आपने। भी उस इश्क से ताल्लुक़ रखता है कि जो अल्लाह ताला इंसान से मोहब्बत रखता है, उसको अभी डॉक्टर साहब भी बता रहे थे कि वो अता कर रहा होता है। यानी हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु से भी रिवायत है कि रमज़ान में एक साथ ऐसी होती है जिस पे अल्लाह रब्बुल आलमीन अपने दोनों बाजुओं को फैला करके ये कहता है कि कोई मांगने वाला है मुझसे तो मांगे, मैं अता करूँगा। मैं अता करूँ। कोई मग़फ़रत तलब करने वाला है तो मग़फ़रत तलब करें, मैं अता करूँगा। तो मेरा ख़्याल है कि इस वक्त एक मुसाबक़त का जज्बा जो इंसान को मिलता है वो उसकी ज़िंदगी के बाकी 335 दिनों के लिए बहुत होता है, अगर इस्तेमाल सही से कर ले। सही, वही तो बात है। इससे अदा इहा त ॻाल्हि आहे त असां वटि त रोज़े जो मतिलबु आहे बसि उञ ऐं बुख, पर इन जो हिकिड़ो बातिनी मक़सदु बि आहे। कुझु उन ते रोशनी विझंदो आहे त मतिलबु बज़ाहिर आहे त उन जी बुख इंसानु कटे थो, पर इन जो हिकिड़ो ॿियो मतिलबु बि आहे, ॿियो मक़सदु बि आहे। ॾिसो न अदी जेकॾहिं ॻाल्हि कयूं असां रोज़े जी त अल्लाह तबारक व ताला इंसान खे खोड़ सारा जज़्बा अता फरमाया। बेशक, हिकिड़ो इंसान जे अंदरि मुहबत जो जज़्बो बि ईंदो आहे, हिकिड़ो इंसान में ख़ौफ़ जो जज़्बो बि ईंदो आहे, लेकिन इस्लाम दीन फ़ितरा त उन्हनि जज़्बनि खे इबादतनि में कन्वर्ट करे छॾियो आहे। जे तव्हांखे ख़ौफ़ थिए थो ऐं जे तव्हां ख़ौफ़ थिए थो, आजिज़ी अचे थी, तव्हांखे छा करणु घुरिजे? तव्हां वञी अल्लाह जे आॾो सर्व सुजूद थी वञो, सुभान उहा अल्लाह। ख़ौफ़ वारी ॻाल्हि। ऐं जॾहिं तव्हांखे मोहबत आहे त मोहबत रोज़ो आहे, ऐं जेकॾहिं कंहिंजी तव्हां दिलि जे अंदरि तव्हां सां कंहिंजी हमदर्दी करण जो हिकिड़ो जज़्बो पैदा थिए थो त उन जज़्बे खे तव्हां कीअं इज़हार कयो, इस्लाम असांखे ॿुधाए तव्हां सां कादा था। मतिलबु ही मोहब्बतुनि जो महीनो आहे, प्यार जो महीनो आहे, ज़िक्र जो महीनो आहे, ऐं फ़िक्र जो महीनो ऐं इन आहे। खां अलावा सो हिकिड़ी माज़रत थोरी- सां, छो त वक़्तु हाणे सफ़ा इजाज़त नथो ॾिए ऐं कॾहिं कॾहिं अहिड़ो ज़ुल्म करिणो पवंदो आहे, त माज़रत खां आहियां अव्हांखे। बहरहाल वॾी महिरबानी, अव्हां वक़्तु कढी हिते आयो, हिते कही आयो, ॾाढी सुठी गुफ्तगू रही। रशीद साहब, आपका भी बहुत शुक्रिया कि आप यहाँ पर आए। सर अवां जी वॾी महिरबानी, लख थोरा अवां जा इस्माइल साहब जो अवां बि हिते पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी आयो। ऐं व्यूवर्स, अवां जी वॾी महिरबानी जो अवां ख़ासि वक़्तु कढी हीअ नशियात मूंखे ख़बर आहे त अवां ॾिसंदा आहियो, बल्कि अवांखे इंतज़ारु हूंदो आहे त वॾा वड़ अवां सभिनी जा इजाज़त जो वक़्तु अची चुको आहे। पर अवांखे ॿुधाईंदी लाइ त जामे शीरी कोर्ट अवांखे हिते नज़र अचे पियो, हाणे अची वियो आहे सभिनी खे रिफ्रेश करण जे लाइ जामे शीरी कोर्ट। उन कोर्ट जे अंदरि ई मतिलबु ईंदे ई फ़िज़ा में रिफ्रेशिंग जो अहसासु जेको हूंदो आहे उहो फैलिजी वेंदो आहे, ऐं इन ॻाल्हि जी ख़ुशी थींदी आहे त हाणे उहो वक़्तु परे न आहे जॾहिं कुझु घड़ियुनि बाद असीं थधो थधो ऐं मज़ेदार करशी जामे शीरी पीअंदासीं। इन ॻाल्हि सां त सभई एग्री कंदा त पहिरीं ढुक सां ई जॾहिं असां ढुक भरींदा आहियूं त उन सां गॾोगॾु रिफ्रेशिंग जो जेको अहसासु आहे उहो इंसान जे अंदरि पैदा थींदो आहे,
ऐं बाक़ाइदा मज़ो अची वेंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे त जामे शीरी संदल ऐं गुलाब जे 100% ख़ालिस जुज़नि सां ठहियलु आहे ऐं एतिरो मज़ेदार इन करे आहे त सिर्फ़ु जामे शीरी ई ख़ालिस जुज़नि सां तयारु थियलु आहे ऐं बिल्कुलु नेचुरल आहे ऐं हिन में पाणी जी जेका मिक़दार आहे उहा फुड़े बराबरि बिना आहे, मतिलबु पाणी खां बिना आहे ऐं ख़ालिस अज्जा इन जे अंदरि मौजूदु आहिनि। ऐं असांजी नियत रोज़े जी पिणु अलाह जे लाइ बिल्कुलु ख़ासि ऐं मिलावट खां पाक आहे त असांजो ड्रिंक पिणु अहिड़ो ई हुजणु खपे, इहो चवणु आहे जामे शीरी वारनि जो। त वाक़ई ही जेको ड्रिंक आहे उहो तमामु घणो रिफ्रेशिंग आहे, तमामु बहितरीनु आहे ऐं मां सम्झां थी हर घर जी ज़रूरत बि आहे ऐं हर घर में इस्तेमालु बि थींदो आहे। तव्हां बि ज़रूरु पंहिंजे घर में जामे शीरी इस्तेमालु करे ॾिसिजो ऐं कुझु ई देरि खां पोइ असां इफ़्तारी कंदासीं मिली करे ऐं उन में सहकारी आहे जामे शीरी ऐं जामे शीरी जो मशरूब सभई मिली करे पीअंदासीं। वाक़ई जॾहिं पीअंदा आहियूं त पीअण सां ई जेको हिकिड़ो ताज़गी जो अहसासु थींदो आहे, छो त सॼो ॾींहुं लाज़िम आहे उन ते रहण खां पोइ फौरी तौर ते असांखे रिफ्रेशमेंट जी तमामु घणी ज़रूरत हूंदी आहे। उन में जामे शीरी जो तमामु घणो अहम किरदारु आहे। संदल ऐं गुलाब सां तयारु थियलु आहे ऐं बिल्कुलु ख़ालिस आहे, उन में पाणी जो को ढुक बि मौजूदु कोन आहे। तॾहिं मां इन जी साराह कयां पई ऐं सालनि खां वठी आज़मूदा आहे, सालनि खां वठी ही हर घर जी ज़रूरत आहे। त हिन नशियात में इजाज़त जो वक़्तु बि अची चुको आहे ऐं इनशाला कुझु देरि खां पोइ मिली करे सभई इफ़्तारी कंदासीं। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो, वरी सुभाणे इनशाला अवां सां साॻिए वक़्त ते मुलाक़ात थींदी। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। नात बिस्मिल्लाह मां चाहींदसि नात आख़िर में थी वञे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह जी बिस्मिल्लाह जेको पढ़े जी सर। सल्ले अला नबी सल्ले अला मुहम्मद हयातुन नबी केड़ी गणती कभी आहयातुन नबी नबी आहयातुन नबी केड़ी गणती कभी ऐबदारन के आए इयो आसरो आहयातुन नबी नबी आहयातुन नबी नबी आहयातुन नबी हथ मदनिया जो आहे परवर जो हथ हथ मदनिया जो आहे परवर जो हथ हिन हथ ते आहर पैगंबर जो हथ इन हथ जे करे पई थी मुश्किल टरे टरे हिन हथ जे करे पई थी मुश्किल टरे वरना दुनिया ते आ ॿियो कहिड़ो आसरो आहयातुन नबी नबी आहयातुन नबी केड़ी गणती कभी ऐबदारन के आए इयो आसरो आहयातुन नबी नबी आहयातुन नबी। ऐं सिंध टीवी वारनि खे एतिरो ख़ूबसूरत प्रोग्राम सजाइण ते अॼु जी जेकी बादे सबा वेंदी हवा वेंदी मदीने त उहा ही पैगाम ॾींदी इंशाअल्लाह। ऐ बादे सबावल निया पोखणी ऐ बादे सबावल निया पोखणी चो बाद सलाम रोज़े धणी तू
तुंहिंजो उमती हिते पियो सिक में सिके तुंहिंजो उमती हिते पियो सिक में सिके करे नज़रे करम को दियो आसरो आया तुम नबी नबी आया तुम नबी नबी आया तुम नबी मटे मुना मिठल भल जमानो मटे मटे मुना मिठल भल जमानो मटे दामने मुस्तफा हथ खान छुटे हर वक्त दिया आहे रब खां दुआ हर वक्त इहा आहे रब खां दुआ नाए हसन के अमलन संदो आसरो आया तुम नबी नबी आया तुम नबी नबी आया तुम नबी केड़ी गणती कभी आए बुदारन के आए इयो आसरो आया तुम नबी नबी आया तुम नबी नबी आया तुम नबी सलाम रमजान 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 सलाम रमजान 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 सलाम रमजान 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 सलाम रमजान रमजान रमजान